What is word? Lafz chai, a meaningful group of letters which gives complete sense is called word. अखरनि जो मानादार मेड़ जेको मुकमल ख़्याल पेश करे उनखे लफ़्ज़ चइबो आहे. This is our simple and basic definition of word. Assalamu alaikum guys, this is Abdul Basit and you are watching my YouTube channel Bitai Knowledge Hub. This is the fourth video of Let's Learn on YouTube educational video series, and today we are going to learn English, Sindhi, grammar and simple definitions. In my second video we had learned about simple definition of grammar, language and letter and types of letter. In this video we will work on word and write a simple definition of a word. What is word? Lafz chai. I also continue my video in Sindhi and English languages. What is word? Lafz chai. A meaningful group of letters which gives complete sense is called word. What is word? Word is a meaningful group of letters which gives complete sense. This is the simple and basic definition of a word. We also write definition in English and Sindhi. लफ्ज़ अखरनि जो मानादार मेड़ जेको मुकमल ख़्याल पेश करे उनखे लफ़्ज़ चइबो आहे. सो ही आहे असांजी सिंपल डेफिनेशन इन सिंधीअ में लफ़्ज़ जी. त लफ़्ज़ छा आहे? असां पंहिंजे पहिरीं वीडियो में ॿी वीडियो में लेटर जी अखर जी असां पंहिंजो वसफ़ पढ़ीसीं त अखर छा आहे, ऐं हिन वीडियो में असां लफ़्ज़ जी पढ़ूं था त लफ़्ज़ छा आहे, लफ़्ज़ सिखंदासीं त लफ़्ज़ छा आहे. तमामु सिंपल ऐं बेसिक डेफिनेशन, इन खां वधीक को बि वधारे करण जी ज़रूरत न आहे. त हीअ आहे असांजो लफ़्ज़. छो तो चए त माना लफ़्ज़ आ मीनिंगफुल ग्रुप ऑफ लेटर्स, माना हिकु अखरनि जो अहिड़ो मेड़ जेको मानादार हुजे. अखरनि जो मेड़ मानादार मेड़ जंहिंमां का माना निकिरे, माना अखर पाण में गॾिजी करे वरी हिकिड़े लफ़्ज़ जी शिकिल ॾियनि. हीअं त ख़ाली अखर हुजनि ऐं उन्हनि जो मानादार मेड़ न हुजे त पोइ उहो कम जो न थियो. मिसाल सां लिखंदासीं, एग्ज़ाम्पल, को बि लफ़्ज़ खणंदासीं इंग्लिश जो. EAGLE. हाणे असांखे अहिड़ो अखर अंग्रेज़ी ॿोलीअ में मिले थो, अहिड़ो लफ़्ज़ असांखे अंग्रेज़ी ॿोलीअ में मिले थो त हीउ हिकु मानादार मेड़ थियो अखरनि जो. जा अहिड़ो असांखे अंग्रेज़ीअ में लफ़्ज़ आहे, ऐं सिंधीअ में इन जी माना थींदी बे अलिफ़ ऐं ज़ंजीर, बाज़. हाणे सिंधी में बि बाज़ जो लफ़्ज़ मौजूदु आहे ऐं अंग्रेज़ी में ईगल जो लफ़्ज़ मौजूदु आहे. त माना हीउ थियो असांजो मानादार अखरनि जो मेड़ लफ़्ज़. हाणे हीउ लफ़्ज़ आहे, जेकॾहिं असां हिन में थोरी फेरफार कयूं त माना उहो लफ़्ज़ न थींदो. ॿियो मिसाल खणूं था लफ़्ज़ जो. GOAT, गोट, बकरी. हाणे हीअ असांजो थी वियो
लफ़्ज़ जेकॾहिं असां हिन में कुझु बि फेरफार कयूं त इहे लफ़्ज़ न थिया छाकाणि त असांखे हीअ अखर हीअ असांखे लफ़्ज़ अंग्रेज़ी ॿोली में मिले थो असांखे हीअ लफ़्ज़ वरी सिंधी ॿोली में मिले थो असां लफ़्ज़नि खे अखरनि खे अॻिते पोइते करे लफ़्ज़ जी शिकिल बिगाड़े सघूं था त उन में ॿिया अखर थी सघनि था पर सफ़ा असां शिकिल बिगाड़े करे असां ॿिया नथा करे सघूं ठीकु आहे न हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं था NEAR नियर नियर माना वेझो सिंधी में बि अहिड़ो लफ़्ज़ आहे वेझे जो ऐं अंग्रेज़ी में बि आहे पर ॿियो को असां अहिड़ो खणूं जंहिंजी माना ई न हुजे त पोइ असांखे ख़बर न पवंदी कहिड़ो अखर आहे पोइ खणूं था हाणे हे ई लफ़्ज़ ANXGY एंग्स जी त हेड़ी अहिड़ो लफ़्ज़ असांखे मिले ई कोन थो अंग्रेज़ी ॿोलीअ में ऐं हिन जी सिंधीअ में का बि निकिरी कोन थी सघे शायदि कंहिं दवा जो कंहिंजो नालो थी सघे थो पर को लफ़्ज़ अंग्रेज़ी जो प्रॉपर या परफेक्ट अंग्रेज़ी जो को लफ़्ज़ हिन में मौजूदु न आहे सिंधीअ में असां वटि बि हिन अहिड़ो को लफ़्ज़ कोन थो मिले हाणे ईंघाड़ पई हाणे हीअ बि को लफ़्ज़ न आहे सिंधीअ में असांखे अहिड़ो लफ़्ज़ कोन थो मिले त हीअ बि लफ़्ज़ न थियो अहिड़ा लफ़्ज़ जंहिंजो असांखे ॿोलियुनि में को तफ़सील मिले वरी उन्हनि जी ॿियनि ॿोलियुनि में माना थी सघे उहे लफ़्ज़ चइबा आहिनि ईंघाड़प हाणे ईंघाड़प जे नाले सां ईंघाड़प जहिड़ो को लफ़्ज़ सिंधी ॿोलीअ में ॿियो को सिंधी ॿोली में आहे ई कोन त हीअ हिकु लफ़्ज़ न थियो असांखे चए थो त लफ़्ज़ उहे आहिनि जेके अखर पाण में मिली करे हिकु मानादार शिकिल इख़्तियार कनि हिकु माना ॾियनि सिंधी में ॿिया बि कहिड़ा सो लफ़्ज़ आहिनि जेके असांखे माना ॾियनि था मिसाल तौरु असां रखूं था हिकिड़ो लफ़्ज़ लिखूं था सिंधी जो परियां हाणे परियां असांखे इन मां माना मिले थी परियां त परे वारो परते हिन जो असांखे सिंधीअ में माना मिले थी त हीअ हिकु लफ़्ज़ आहे पर हीअ लफ़्ज़ न आहे पर जेकॾहिं मां हिनखे लिखांसि अपरीना त अपरीना जहिड़ो को लफ़्ज़ सिंधी ॿोली में आहे कोन त हीअ बि हिकु लफ़्ज़ न थियो लफ़्ज़ असांखे तॾहिं असांजो ठहंदो जॾहिं असांजा अखर पाण में मिली करे हिकु मानादार शिकिल इख़्तियार कंदा दवाउनि जा नाला हिन नमूने सां थी सघनि था पर उहे लफ़्ज़ न आहिनि छाकाणि त उन्हनि जी सिंधी में कोन थी निकिरे ॿी ॿोली कोन थी निकिरे जेकॾहिं असांजे का टिकी आहे असां उनजी सिंधी में वठंदासीं पोनिस्टान त अंग्रेज़ी में पोनिस्टान उहो को उन अलॻि नालो आहे पर कंपनी तरफ़ नालो ॾिनो वियो आहे पर उनजो असांखे ॿी ॿोली में का बि कोन थी मिले अहिड़ा कई लफ़्ज़ आहिनि जंहिंजी असांखे पंहिंजो दवाउनि जा नाला आहिनि जंहिंजे असांखे सिंधी ॿोलीअ में या ॿिए की ॿोलीअ में असांखे कोन थी मिले असां उनजा नाला ईअं ई वठूं था जीअं उन में आहिनि उमेदु आहे त तव्हांखे लफ़्ज़ जे बारे में ख़बर पइजी हूंदी ऐं तव्हां लफ़्ज़ सिखी विया हूंदव त लफ़्ज़ छा आहे तमामु सिंपल नमूने सां मूं सम्झाइण जी कोशिशि कई त लफ़्ज़ हीअ आहे असांजो त अखर पाण में मिली करे मानादार लफ़्ज़ ॾियनि बार बार रिपीटेशन जो मतिलबु इहो आहे त जीअं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे ऐं तव्हांखे ॻाल्हि ज़हन में नशीन थी वञे ॿी वीडियो में मां कोशिशि करे त लफ़्ज़नि जा क़िस्म घणा आहिनि ऐं उहे कहिड़ा आहिनि असां उहे सिखंदासीं वधीक जे लाइ वसलाम दुआउनि में यादि ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त चैनल खे लाइक कजो सब्सक्राइब कजो असांखे तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे मुंहिंजो चैनल आहे भिटाई नाले जब ऐं मूं पंहिंजे चैनल ते लेट्स लर्न ऑन यूट्यूब जे तइलीमी वीडियो सिलसिलो शुरू कयो आहे अॼु हुन जी चौथी वीडियो हुई जंहिंमें असां सिंपल डिफिनेशन्स वर्ड सिखियोसीं उमेदु आहे त तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई हूंदी वसलाम
कि नई वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। दुआउनि में यादि।